अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ तुस्दिऊन वला तलवऊन अला अहदिन वर्रसूलु यदऊकुम फ़ी उख़राकुम फ़असाबकुम गम्मम बिगम्मिन लिकैला मा असाबकुम वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून सदक़ल्लाहुल अज़ीम व रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी कैफ़ियत के बयान फरमाए थो पियो। उहा कैफ़ियत कहिड़ी हुई जॾहिं ॿियो हमिलो मुशरिकनि जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ऐं उनजे असहाबनि जे मथां थियो त इफ़रा तफ़री मची वई ऐं अहिड़ी सूरत थी वई जो हर कोई पंहिंजी जान बचाइण में लॻी वियो। मथां जो हमिलो थियो मुशरिकनि जो ही हुन सूरत में बीठा हुआ, जंगी सूरत में कोन बीठा हुआ, वारी सूरत में कोन बीठा हुआ। हू इहो यकीन करे बीठा त हाणे हिन जॻह तां मुशरिक भॼी विया, भॼाए कढियोसीं। ऐं अचानक इहो हुननि जो हुनजे मथां हमिलो कयो त उनजी कैफ़ियत ही बची त इज़ तुस्दिऊन वला तलवऊन अला अहदिन। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फंद तव्हां पंहिंजे मुंहुं वञो पिया, पंहिंजे रुख सां पंहिंजो मुंहुं कयो वञो पिया ऐं न सॼे पिया ॾिसो न खॿे पिया ॾिसो न पोइते पिया ॾिसो, पंहिंजे रुख सां भॼंदो वञे पियो। वर्रसूल यदऊकुम फ़ी उख़राकुम ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पंहिंजी जॻह ते क़ाइमु बीठा हुया ऐं असहाब किराम कुझु महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु बीठा हुआ। उहे उन्हनि खे सॾनि पिया त अचो हेॾे अचो हेॾे अचो, पर उन जंगी हालत जे अंदरि इहो आवाज़ु हुननि ताईं पहुचे ई कोन पियो। ऐं होॾां इहो ईअं कयो वियो, अहिड़ी तरह सां कयो वियो जो ऐलान बि कयो वियो त महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात शहीद कया विया आहिनि। फरमाए त फ़असाबकुम गम्मम बिगम्मिन लिकैला तहज़नू अला मा फ़ातकुम वला मा असाबकुम। पोइ तव्हांखे पहुतो गम जे मथां गम पहुतो, तव्हांजो तव्हां मां को गम न करे उन शइ जे मथां जेका फ़ौत थी वई आहे ऐं जेका शइ बाक़ी रही आहे ऐं अल्लाह ताला ख़बर रखंदड़ आहे उन शइ सां जेको तव्हां ॼाणो था पिया। पोइ अॻिते अल्लाह ताला फरमाए त सुम्मा अंज़लल्लाहु अलैकुम मिन बादिल गम्मे अमनतन नुआसा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकिड़े क़िस्म जी निंड खे नाज़िल फरमाई। निंड जंग जी हालत में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात निंड खे नाज़िल फरमाई ऐं उनजे ज़हननि मुबारकनि जे मथां हिकिड़ी अहिड़ी क़िस्म जी गशी अची वई। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन निंड सां उनजी मदद फरमाई। छो जो निंड जे अंदरि सुकून हूंदो आहे, निंड में आराम हूंदो आहे। जॾहिं दुश्मन जे मथां हमिलो कयो त असहाब किराम जे मथां अल्लाह ताला उन सुकून वारी निंड खे नाज़िल फरमाई। हाणे सुकून वारी निंड खे अल्लाह ताला उनजे मथां नाज़िल फरमाए त इन मां इहा ॻाल्हि वाज़ियो थी वई त इनाम अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हमेशह उन्हनि जे मथां कंदो आहे जंहिंसां रब राज़ी हूंदो आहे। हाणे हिन मां ग़लति फ़ाइदो बि वरितो थो वञे त असां भॼी विया, अलाह जे रसूल खे छॾे विया, हालांकि को भॼी कोन वियो हो, सभु उहद जे मैदान में मौजूदु हुया। बाक़ी सूरत हाल इहा हुई त अचानक जो हमिलो थियो त को काॾे बचाइण जे लाइ भॻो, काॾे बचाइण जे लाइ भॻो ऐं जंग शिकस्त में मटिजी तॾहिं वञे हा जॾहिं जंग जो जेको क़ाइद हो, अॻुवाण हो, उहो भॼी वञे हा। जॾहिं उहो क़ाइद अॻुवाण पंहिंजी जॻह ते बीठो आहे त जंग शिकस्त में न बदिलिजी सघी। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उहद वारनि खे फ़तह अता फरमाई आहे। त हिन आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त उहो पुराणी ॻाल्हि बि हले थी पई, हिन में ख़तमु कोन थी आहे। फरमाए त कद अहमत अनफुसुहुम यज़ुनून बिल्लाहि गैरिल हक़ ज़न्नल जाहिलियत। उन में कुझु मुनाफ़िक़ हुआ, उहे वरी कहिड़ो गुमान पिया कनि, यार असां जेकॾहिं हक़ ते हुजूं हा त असांखे नुक़सानु पहुचे हा, असां मारिजी वियासीं, असांजा माण्हू शहीद थी विया। ऐं अल्लाह जे ज़ात में उहे गुमान पिया कनि, कहिड़ो जाहिलनि वारो गुमान पिया कनि। पर महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोमिन ग़ुलामनि जो इहो गुमान न हुयो। पोइ चंद माण्हू उहे बाक़ी जेके मुनाफ़िक़नि जा रहियल आहे, अल्लाह ताला उनजी कैफ़ियत खे बयानु फरमाए थो पियो। उहे ईअं पिया चवनि त यक़ूलून हलना
हलना मिनल अमर मिन शयुनि, जेकॾहिं असांजे लाइ हिन जॻह ते का शइ अमर जी हुजे हा त असां सां हीअ हालत न थिए हा। जॾहिं अलाह जे महबूब असांखे वठी आयो त अलाह असां सां गॾु आहे, असां ग़ालिब थींदासीं, असां खटींदासीं। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात कुल इनल अमर कुल्लुहु लिल्लाह, मैं फरमायो त सभु अमुर जेको आहे सो अलाह जो आहे। जेकॾहिं अलाह फतह ॾिए त बि अमुर अलाह जो आहे, जेकॾहिं असांखे तकलीफ़ में विझे त बि अमुर अलाह जो आहे। छो जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे क़ुर पाक में इहो वाज़िह करे छॾियो आहे त तव्हांखे सुख बि ॾींदोमांव त ॾुख बि ॾींदोमांव, रंज बि ॾींदोमांव, तकलीफ़ बि ॾींदोमांव, ख़ुशख़बरियूं बि ॾींदोमांव। जॾहिं अलाह ताला इहो वाइदो करे छॾियो आहे त ॿिन्ही सूरतुनि में अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मोमिननि खे बार बार फरमाए थो पियो। जेकॾहिं ख़ुशख़बरी ॾिए थो त उन में बि मोमिन जो फ़ाइदो आहे, पर जेकॾहिं आज़माए थो त बि अलाह उनजे लाइ अजर अज़ीम खे मुक़ररु फरमायो आहे। हर तकलीफ़ जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उनखे दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि बदिलो अता फरमाए थो पियो। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॾुख वारे टेम जे अंदरि इंसान जे अंदरि मायूसी पैदा थींदी आहे। भई एतिरे क़दुरु जो अलाह खे बि ॾोरा पा ॾियणु शुरू थी वेंदो आहे। हेतिरियूं नेमतूं खाइण खां पोइ हेॾनि महिरबानी जे बावजूदि पोइ बि माण्हू शिकवा कंदो आहे त मौला नमाज़ बि असां पढ़ूं, आज़ानूं बि असां ॾियूं, मस्जिद खे ॿुहारियूं बि असां ॾियूं, ऐं तंग दस्त बि असां, ऐं रोज़ी बि असांजी तंग, तकलीफ़ूं बि असांखे। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन जहान में मोकिलण सां मोमिन सां इहो अहद करे चुको आहे त मोमिन दुनिया जे अंदरि इहे शयूं सभु तोॾी ईंदियूं। सो उहद जे मैदान जे अंदरि महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उन असहाबनि खे अलाह आज़मायो ऐं तकलीफ़ में मुब्तला करे, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वाज़िह फरमायो त कहिड़ी बि सूरत में मोमिन जेको आहे सो रब जे दरवाज़े खे कोन छॾे ॾींदो आहे। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे महबूब जी ज़ात पाण ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी सगुरा साबित क़दम रहिया, पर उन्हनि मां जेका लग़्ज़िश थी वई, को काॾे वियो को काॾे वियो, वरी उहे मोटी पंहिंजी जॻह ते गॾु थी विया, वरी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा जमात ठही वई। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हलंदड़ जंग जे अंदरि उनजे मथां सुकून खे नाज़िल फरमाई। जॾहिं इंसान जे ज़हन जे मथां जॾहिं कुदरती गशी अचे, दिलि में बहार पैदा थींदी आहे, सुकून पैदा थींदो आहे। अलाह हलंदड़ जंग में सहाबनि जे मथां इहा नेमत नाज़िल फरमाई जो उन्हनि जे दिलि मां ख़ौफ़ खजी वियो। हेॾे दुश्मन जो लश्कर जो हमिलो पर मां ख़ौफ़ निकिरी वियो उन सुकून जे अंदरि। ऐं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां साबित क़दम रहिया। पर जेकॾहिं कंहिंखां लग़्ज़िश थी वई आहे त उनजो बि असां इनकार नथा करे सघूं, छो जो उलमा इकराम जो, मुफ़स्सिर इकराम जो हिन आयतुनि जे हेठां वॾो बहस आहे। त आख़िर में अलाह ताला जी ज़ाते बाबरकात अॻिते हली फरमाए थो पियो त मां तव्हां सभिनि खे बख़्शे छॾियोमांव। जॾहिं माफ़ी थी वञे त माफ़ी थियण खां पोइ उन ॻाल्हि खे दोहराइणु जुर्म आहे। जॾहिं अलाह माफ़ी ॾेई छॾी, हाणे जेकॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत में रही करे दाणो खाधाईं, लग़्ज़िश थी न हिकिड़े क़िस्म जी लग़्ज़िश आहे। हाणे असां हुनखे जुर्म बयानु कंदा वठूं त इहा जहालत आहे। जॾहिं अलाह जो ई हज़रत आदम अलैहिस्सलाम जो ठाहो थी वियो, अलाह पंहिंजूं नेमतूं हुन ते नाज़िल फरमायूं, अमर पंहिंजा नाज़िल फरमाया, ऐं अलाह जे हुन कम खे ख़िलाफ़त वारे खे हज़रत आदम अलैहिस्सलाम खणी हलियो। ऐं हाणे वरी असां हुनखे वठी वठिया वञूं त आदम अलैहिस्सलाम ग़लती कई, आदम अलैहिस्सलाम ग़लती कई। नऊज़ बिल्लाह, इहा जहालत आहे। कंहिं करे कंहिं बाने खां जेकॾहिं ग़लती थिए थी त माफ़ी जा दर बंदि कोन थिया आहिनि, पर जंहिंजे विच में अलाह जो रसूल वेठो आहे, सुहिणे महबूब जी ज़ात वेठी आहे, ऐं उन्हनि जी ज़ात जे मथां हमिलो करणु इहा त जहालत आहे। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वाज़िह लफ़्ज़नि में फरमायो आहे क़ुर पाक जे अंदरि, जेकॾहिं कंहिंखां लग़्ज़िश थी आहे त मां रब करीम हुनखे माफ़ु करे छॾियोमांव। छो जो सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात खे त अलाह खे क़ाइमु रखिणो आहे, हलाइणो आहे न। तंहिं करे अलाह ताला हिन आयत करीमा में उन जंग जे उन कैफ़ियत खे बयानु फरमाए थो पियो त अहिड़ी तरह सां थी, ऐं उनजे में इफ़रात तफ़रीब अची वई, ऐं भॼण डुकणु थी पियो, ऐं अलाह जे रसूल जा साहाबी सॾनि पिया हेॾे मोटो त उहो आवाज़ हुन ताईं पहुचे कोन पियो उन कैफ़ियत में। ऐं मुनाफ़िक़ जेके आहे उन्हनि जी ॿोली ॿी हुई, मोमिननि जी ॿोली ॿी हुई। ऐं मुनाफ़िक़ ईअं पिया चवनि त असांखे तूं घरों वठी आए त अलाह मूंसां गॾु आहे, असांजो फतेह असांजे हक़ में आहे, हिते असांखे माराए छॾी, हिते असांजा माण्हू ज़ख़्मी कराए छॾी। मुनाफ़िक़ ईअं पिया चवनि। ऐं मोमिननि जे मथां वरी अलाह ताला सुकून खे नाज़िल फरमायो, उनजे दिलनि में इत्मिनान अची वियो, ऐं ईअं पिया लड़नि जो बेख़ौफ़ थी करे जंग कनि पिया। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मुशरिकनि खे, काफ़िरनि खे भॼाए छॾियो, उनखे शिकस्त मिली वई। ऐं शिकस्त ईअं थी वई आहे जीअं बदर में थी। बदर में कीअं थी, हिकिड़ा क़त्ल थी विया, ॿियनि खे ॿधी करे मदीने पाक खणी आया, इहा हिकु क़िस्म।
पर उहद में ईअं कोन थियो आहे। उहद में ॿियो हमिलो करे मुशरिक भॼी हलिया विया, नुक़सानु पहुचाए भॼी हलिया विया। कामयाब हो तॾहिं थियनि हा जो सभिनि खे ख़तमु कनि हा या सभिनि खे गिरफ़्तार कनि हा या सभिनि खे ग़ुलाम बणाइनि हा। त उहद जे अंदरि जंग इस्लाम खे, लश्कर इस्लाम खे शिकस्त न थी आहे, फ़तेह थी आहे। जेकॾहिं तूं असाबनि जे मथां हमिलो कंदे त माना तुंहिंजो इरादो ग़लति आहे, जो त तुंहिंजी पंहिंजी कोताही आहे। अलाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे सम्झ जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।